द सिंधुवर्ल्ड.com की पेशकश। अॼु जा सिंधी अखर आहिनि पचाइण, नानवाई, तंदूर खानो या नान खानो, बकाया, हमवज़नी, सामी या ताराजी, शहनशीन, वधावड़ो या कटहरो। साॻिए अर्थ वारा अंग्रेज़ी ऐं हिंदी अखर। दाग वारनि सिंधी भाॼियुनि जे स्वाद जो मदार सुठे नमूने दाग पचाइण ते हूंदो आहे। केक ऐं ॿिया ताम पचाइण नानवाईअ जो कमु आहे। हाणोके समय में नान खाने में रिवायती भट्टियुनि जी जॻह ते बिजलीअ ते हलण वारियूं मशीनियूं कमु अचनि थियूं। टीम TSW जी सिंधी भाषा वाधारे जी कोशिशुनि में सहयोग ॾियण लाइ तव्हां बेहद घटि ख़र्च ते हिकु वीडियो स्पॉन्सर करे सघो था। ग्राहक ॾे वधीक बाक़ी हुजण जो मतिलबु आहे ॾे वठि जी हमवज़नी क़ाइमु न रहणु। रोड जे पासे वारी इमारतुनि जा वधावड़ा वाहननि जी आमदरफ़्त में रुखनो साबित थी सघंदा आहिनि। सिंधियत सुहिणी रहे।